जरीना करे त करे छा? एतरा सारा कपड़ा पायान मजाल जो मुख सवा कोई धोई वने। हो माई ससुई जने खा मंगी आए कम करण खा कसम खणी छड्यो तस। चाची ये सजा कपड़ा मुखे दे, सुबाणे वाटर वही इंदो न मां पाणे धोई इंदस। तू रुगो इहा मेहरबानी कर, क्रोध न कर। ससी मेहमान आ, अज सुबह परणी जी वेंदी। इहा अज सुबाणी अलाए कॾहिं ईंदी। मुखे त लगे थो त मुंहिंजी हयाती में अमा भेंडरन जी शादी कान थींदी। छाते क्रोध लाए उठियो आयो? सियाणन सच चयो आहे त घणे मुड़से हर न हले ऐं घणे रने घर न हले। बाबा तोखे त ख़बर आहे त चाचीअ जी किरकिर करण जी आदत थी वई आ। ससीअ जे कम न असली क्रोध लायूं वेठी आ। ससीअ जो बुलंदी पार अज खुदा बख्श ससीअ जी शादी जी तारीख़ बधी वियो आहे। हाँ बाबा, केड़ी तारीख़ रखी अथव? चंड जी 14 तारीख़ रखी। अल्लाह करे त चंड जी 14 तारीख़ ते हिकड़ो ॾचो लहे, पर मुंहिंजी दिल खे दुआ ई कान थी लगे त हिन घर में बि धूल वॼंदा। चाची जेकॾहिं शिकिल चङी न हुजे न त ॻाल्हि त चङी कजे। अल्लाह कंदो त मुंहिंजी ससी लाड कोड सां परणिजी वेंदी। मीरा जी मूंखे माफ़ कजो। पहिरें वारो तुंहिंजो, पर इहो फ़ैसिलो हालतुनि तहत असां मजबूरी में कयो आहे। ओ मुंहिंजा मिठा बाबा, तू हीणो न बोल। मां खुश आहियां। अल्लाह कंदो त ससी जल्दी पंहिंजे घर तड़ वारी थी वेंदी। बाक़ी आलिया ऐं तू सॼी उम्र मुंहिंजे हां ते मुंग ॾेरींदो। न को आलिया खे तलाक मिलंदी न को शमू मरंदो। बाक़ी तुंहिंजे मथे में ॼाण अची अच्छा पया, तोखे केर वठंदो? ज़रीना तूं हिन घर जी वॾी आहीं। ससु जी शादी जूं सभु तयारियूं तोखे कर। तुरी घुराय में लख दई अल्लाह लगे राणा। ओ राणा तुम राज थींदा, राणा तुम लख थींदा, राणा तुम राज थींदा राणा। बस मंगण हार जा पुट बेसुरा मथे में सूर वेदो थई। खुशीअ जे इज़हार लाइ सुरीले हुजण जी ज़रूरत न आहे बसरा। असां जो आज बुख खां तो वने साव घर में अटे जी लप काने ऐं हे वरी वटे तो पियो बेसुरा राग गाईंदो। रोज़ी ऐं रिज़्क जो ज़िमो रब जो आ, तू फिक्र न कर बसरा। हूं बि तोखे खाराईंदे खरार खुटी वेंदा, पर इहो तुआरो गुंदीअ जहिड़ो पेट कॾहिं बि कोन भरबो। पर मुआ खुशी केड़ी थई मूंखे बि त ॿुधाए। ओ बसरा ससु ऐं जमाल जी शादीअ जी तारीख़ ॿधी अथनि। चंड जी 14 तारीख़ ते शादी थींदी। खबरदार जो ॿीहर इहा ॻाल्हि कई थई, असां इहो काज खाईंदासीं न। हाँ छा चई? वरी बि त चओ धूल वॼे ऐं दो सुमड़े। तूं ऐं का शादी छॾे नी, इहो त थी नथो सघे। ॻोठ में छलन कंहिंजी शादी ते कुंवार खां अॻु त तूं तयार थी बीठी हूंदी आहीं। पर ससुअ जी शादी असां कोन खाईंदासीं, इहो मुंहिंजो फ़ैसिलो आ। पर छो? ससु ई तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आ? मुंहिंजे हूंदे मीरा वई आहे जी जन्नत खां तावीज़ लिखाइण। अहिड़नि जा मां विहांव खाईंदसि, शादियूं खाईंदसि न। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन। हाँ चवे छा थी? रुसे थी घोट सां, ॻाल्हाए नथी ॻोठ सां। तावीज़ लिखाए आई आहे मीरा, तूं वरी जमाल जी शादी न खाईंदी आहे? ओ अकुल जा अंधा, मीरा बि त ससुअ जी भेण आ न, इन करे असां इहा शादी कोन खाईंदासीं। असीं न चयो, सिर्फ़ तूं। जे तूं नथी खाई जमाल जी शादी न, मां त नची कुड़ी जमाल जी शादी खाईंदुसि। ॾिसां त तूं कीअं थो वञी ससुअ जी शादी खाए ऐं मूंखे छॾे थो वञे पियो। नथो मुंहिंजी रखणी रखे के बेलणनि सां कुटे कुटे सुजाए न रखियो मां न त मुंहिंजो नालो बि बसरा न। तूं सही माण्हू न आहीं, मां सही माण्हू आहियां, इन करे वञा थो जमाल खे मुबारक ॾियण। मर्द थींदा आहिनि घर जो छप्पर शाम हे जेका ॻाल्हि मां थी कयां उनजो उबतड़ थो हले पियो। रस्ता बिरादरियूं उथण वेहण हिन जा मुखों अलॻि।
चुर्च ते को शमूअ सां मिलियो तोखे अजय वहम त पोइ शमूं सां केरु विड़ियो आहे? हा, कुझु बि चओ, मूंखे पक आहे त इहो कमु तो ई कयो आहे। हा हो मारियो आहे शमूअ। ॿुधाए छा कंदी? ॼट उहो ई ॼट ॾेखारे न पंहिंजी ॼट की रग। तूं इज़त मां छा ॼाणे? ठीकु आहे, ठीकु आहे, रुको हिकु दफ़ो शमूं ठीकु थी घर त अचे, पोइ तूं ॾिस तोखे मज़ा कीअं थी चकायां। ॾिसी रहंदुसि तोखे। हा हा मुबारकू मुंहिंजी मिठी भेण खे लख लख मुबारकू। खैर मुबारक, पर छाजो मुबारकूं आलिया, ॿुधाए त सही। ससी, तुंहिंजी ऐं जमाल जी शादी जी तारीख़ वधी छॾी अथनि। चंड जी 14 तारीख़ ते तुंहिंजो निकाह आहे। छा निकाह? हा, तुंहिंजो ऐं जमाल जो निकाह। अदी, तूं ख़ुशीअ जी ख़बर ॿुधी मायूस छो थी वई आहीं? तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे। तुंहिंजा त अधूरा अरमान मुकमल थियण वारा आहिनि। तूं त ख़ुशि थी। आलिया मुंहिंजी भेण, मां ख़ुशि कीअं थियां? थोरो सोच, बाबा जी दिलि ते छा गुज़रंदी हूंदी जॾहिं बाबा वॾी धीउ खे विहारे नंढी धीउ खे रुख़सत कंदो त बाबा जो याओ छिॼी पवंदो। ख़बर न आहे आलिया त अदी मीरा हाणे छा सोचींदी हूंदी। शरी, तूं हियाव न लाहे। अदी मीरा रुगो उमिरि जी वॾी नाहे, उहो त दिलि जी बि वॾी आहे। उहो बि तुंहिंजी ख़ुशियुनि में ख़ुशि आहे। पर पोइ बि आलिया, अदी मीरा जी हक़ तरफ़ी थी रही आहे। वो ॿाहिरां केॾी बि ख़ुशि नज़र अचे, पर अंदरि अध थी वियो हूंदुसि। तूं मन मांदो न कर, पंहिंजी कर। अदी मीरा जी फिक्र न कर। अदी मीरा त मुड़ुस माण्हू आहे। तॾहिं बि आलिया, हीअ दिलि ॾाढी उदास आहे। अदी, इहो सोचणु तुंहिंजो कमु नाहे। अदी मीरा जी रूह जो राणो बि अचण वारो हूंदो। केरु अदी आलिया? अदी मीरा जे दिलि जो राणो केरु आहे? अदी मीरा जे मन जो राणो त अदा दिलावर आहे। ऐं नेठि अदा दिलावर बि त घर वारो थींदो न।
न शेरूअ खे तेरे नंबर जो बेकार ऐं भाड़ियो माण्हू आहे। शमीर इन जे आसरे ऐं बंगुल जे आसरे ते सरदार साईं जे खिलाफ थियो आहे। हुन पंहिंजे मौत खे दावत ॾिनी। दिलावर, जॾहिं इंसान जा ॾींहं पूरा थींदा आहिनि त पोइ थींदो आहे बहानो। ऐं ईअं सम्झ त शमीर इहा ग़लती करे पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। असां पंहिंजो सिर काल बि सरदार साईं तां कुर्बान करण लाइ तयार हुयासीं ऐं अॼु बि तयार आहियूं। हा दिलावर, सरदार साईं सां सिर लॻे जेसीं ताईं मां जीअरो आहियां शमीर वारो इहो सरदारी वारो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। दिलावर, सरदारी जी पग त वॾी ॻाल्हि आहे। शमीर पलाल जे नोड़ जे लाइक़ बि नाहे। हाणे जेकॾहिं असांजे ॻोठ में आयो त कुत्ते जी मौत मरंदो। शमीर मरी त कॾो को वञे हा। पर छा कयां आशिम भा, सरदार साईं जूं अखियूं साम्हूं थियूं अचनि। दिलावर, जॾहिं शमीर पाण ई सरदार खां मुंहुं मोड़े वियो आहे त पोइ हाणे हुन ते असां कहिड़ो रख रखाव कंदासीं? ठीकु आहे, इहा ॻाल्हि मां सरदार साईं खे ज़रूर ॿुधाईंदुसि। पर जेकॾहिं इहा हरकत हाणे शमीर कई असां हुन। हा दिलावर, जेकॾहिं हाणे शमीर का बि हरकत कई त हुनखे किनो करे मारींदासीं। दिलावर, तू मूंखां केतिरो बि परे भॼे, मूंखां केतिरो बि परे वञे, पर मुंहिंजे दिलि जे क़ैद मां कॾहिं बि आज़ाद न थी सघंदी। मां राति ॾींहं तो लाइ रोवंदी आहियां, तड़पंदी आहियां। नेठि मूं ते बि रब खे रहम ईंदो, नेठि त मुंहिंजे प्यार जी जीत थींदी। जेकॾहिं तूं मुंहिंजे नसीब में न आई त मां सॼी ज़िंदगी पंहिंजे अबे जे घर में मथो अछो करे छॾींदसि। दिलावर, मरण घड़ीअ ताईं तुंहिंजो इंतज़ार कंदसि, तुंहिंजो इंतज़ार। आदि, तूं छो थी रोई? असलम, मां रोवां कान थी, मां त बस। आदि, मूंखे ख़बर आहे तोखे राकेट जो ॾुख आहे। जेकॾहिं राकेट हाराए वियो त बंगलो वारा असां खां राकेट खसे वेंदा। हा असलम, राकेट बि मुंहिंजो तो जहिड़ो भाउ आहे, हुन करे अखियूं आलियूं थी वयूं। आदि, तूं फिक्र न कर, इंशाल्लाह पंहिंजो राकेट गोई खटी ईंदो। इंशाल्लाह ज़रूर खटे ईंदो। त पोइ हाणे मुर्की ॾेखार न मुंहिंजी भेण। हाणे त ख़ुश? हा आदि, तूं बि राकेट लाइ दुआ घुर। मां बि मौलवीअ खे थो वञी चवां त राकेट लाइ दुआ घुरे। हाणे देर न कयो, मूंखे 2-4 माण्हू ॾियो त कयां चाची शाह ज़मान जो किस्सो ख़तम। शमीर, तकड़ न कर, शाह ज़मान जहिड़ो तेड़ो माण्हू न आहे। 2-4 छा, पर 100 माण्हू शाह ज़मान खे मारण लाइ थोरा आहिनि। मामा साईं, तव्हांखे ख़बर ई न आहे, मां चाचा साईं सां गॾु रहियो आहियां। चाचो शाह ज़मान हाशिम ऐं दिलावर ते तो कोॾे, उन्हनि ॿिन्ही लाइ त मां अकेलो ई काफ़ी आहियां। शमीर, चवण सोलो आहे, करण ॾुखियो आहे। शाह ज़मान सरदार आहे, उनखे मारण सोलो न आहे। हुन सां विढ़ंदासीं ज़रूर, पर वक़्तु अचण ते। मामा साईं, शाह ज़मान में का शइ ई कोन्हे का। हाशिम दिलावर खां सवाइ ॿियो केरु आहे हुन वटि? शमीर, तूं सरदार शाह ज़मान खे नथो सुञाणी। सरदार 2 माण्हुनि जे आसरे ते न हूंदा आहिनि, उन्हनि वटि वेढ़ाकनि जी पूरी फौज हूंदी आहे। मामा साईं, माण्हू बि त तव्हां वटि खोड़ सारा आहिनि। हाणे देर न कयो,
मां सरदार थियण थो चाहियां। ज़रूर थींदे, पर कुछ वक्त सब्र कर। हल त हलूं ज़मीन तां थी चूं।